वासुदेव। ॾिसो भाई, हिकिड़ा विदुर जी महाराज, ॿियो धर्मराज महाराज, ॿियो जंगल में हिकिड़ा थिया महात्मा स्वपच। ये टई धर्मराज भगवान जा अवतार अथव। विदुर जी महाराज ॾाढो सम्झायो धृतराष्ट्र खे त महाराज, हे तव्हांजो पुटु हे दुर्योधन साक्षात कलयुग अथव, इन जो कोई चवण न मञो। भगवान कृष्ण जो इन तिरस्कार करे छॾियो। शांति दूत भगवान ठही आया त हुनजो चवण न मञो। इन खां पहिरियों कि धृतराष्ट्र कुझु ॻाल्हाए, दुर्योधन नाराज़ थी वियो। हो दासी पुट, ख़बरदार, असांजे टुकड़नि ते पले तो असांखे खरी खोटी थो ॿुधाए, निकिरी वञ असांजे राज मां। ओहो, विदुर महाराज ॾिठो थी पिता चुपचाप वेठे, हे त नेत्रनि सां हीन आहिनि पर ज़बान सां बि नथा ॻाल्हाइनि। ही कल्ह जो छोकिरो ही असांखे घटवत तो ॻाल्हाए, धर्म जो अपमान तो करे, परमात्मा भगवान कृष्ण जो अपमान तो करे। इन खां पहिरियों कि हे असांखे चवनि, धनुष खणी करे उन्हनि साम्हूं रखी छॾियो। जे कोई त्याग पत्र ॾेई छॾींदो आहे। धनुष रखण जो अर्थ कि मां बसि हाणे त्याग ॾिनो। उतों हली आया विदुर महाराज, तीर्थ करण हली आ। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव।